गंबट नादरा ऑफिस मुलाजिम अजीज शेख खिलाफ औरत शबीरा शेख जो एहतजाज। इन हवाले से वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूद आहे गंबट मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर मोहिब अली रतन। जी मोहिब अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गंबन नादरा में हिकु मुतासिर औरत शेख बिरादरी से तालुक़ रखंदड़ रोईंदे ॿुधायो त गंबन नादरा में अॼु कार्ड ठाहिराइण आई हुईसि। उते फार्म जमो कराइण वक़्तु गंबन नादरा जो मुलाज़िम अज़ीज़ शेख मूंसां बद छॾ घटि वधि ॻाल्हाइण लॻो ऐं चवणु लॻो त तूं एजेंट आहीं, मां पंहिंजी भाॼाई ऐं मामीअ जो कार्ड बेफार्म ठाहिराइण आई हुयसि, जिते हिन बदमस्त मुलाज़िम मूंखे एजेंट चई धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो ऐं मूंखे चवणु लॻो त गंबन नादरा में ॾिठोमांइ त चमाटो हणी घर जो रस्तो ॾेखारींदोमांइ। हिन ग़रीब बेवा औरत आला इदारनि गंबन नादरा इंचार्ज नईम अख्तर चांग ऐं ज़ोनल ऑफिस खैरपुर मीरस ऐं हेड ऑफिस इस्लामाबाद इंचार्ज खे परज़ोर अपील कंदे चयो त गुंडे करप्ट बदमस्त मुलाज़िम अज़ीज़ शेख ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, जीअं के ॿी औरत नाजाइज़ी न थिए ऐं गंबन नादरा मां हटायो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज दाइरो वधायो वेंदो। जी महिरबानी मोहिब अली तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।